शहजादकोट के शहरी बिजली की लोड शेडिंग की तरह अब गैस लोड शेडिंग का शिकार हो रहे हैं। गैस इंतजामिया मुकम्मल खामोश, शहरी लकड़ियां जलाने के साथ साथ डबल बिल अदा करने पर मजबूर, जबकि दूसरी जानिब गैस की जगह अब पाइपों से पानी का निकलना मामूल बन चुका। गैस तकरीबन सुबह से इहो 8 बजे हलियो वेंदो आहे, शाम जो 4-5 बजे ईंदो आहे। रद्द पचा जे हवाले सां शहरी माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ थो थिए ऐं असां इहो वफ़ाक़ जे इदारे खां इहो अपील था कयूं, जीअं बिजली जो लोड शेडिंग आहे त ईअं ई असां हाणे गैस वारो लोड शेडिंग शुरू आहे। असां इहो ई मुतालबो कंदासीं त असांखे गैस जीअं ॾिनो वञे त असांजे शहरनि जो जेको मुस्तक़बिल आहे ऐं रोटी रद्द पचा वारो जेको सिलसिलो आहे उहो उन्हनि जो बरक़रार रहे। काफ़ी इन मां माण्हू मुतासिर रहनि था, जीअं बिजली मां माण्हू मुतासिर आहिनि ईअं गैस जी इन खां असां मुतालबो कंदा मथां रमज़ान शरीफ़ थो अचे, तंहिं करे असां गुज़ारिश था कयूं माण्हू उथी करे रोज़ा बि रखनि था, उन हवाले सां इहो दिक़त बि आहे। महिरबानी कंदासीं त वफ़ाक़ खां इहो ई त रमज़ान खां पहिरियों असांजे गैस जो जेको आहे न लोड शेडिंग दूरि कनि ऐं असांखे जीअं सुकून मिली वञे। असांजे शहर में तमामु गैस नथो हले, इन महिरबानी सां असां ग़रीब तबिको आहियूं, न की असां ॾियारी कमायूं ॾियारी खायूं, असां ॾाढा परेशान आहियूं। गैस सफ़ा न आहे, गैस लोडिंग सफ़ा गैस जे एवज़ हाणे पाणी थो हले। असां छा कयूं, ॾाढा ग़रीब माण्हू आहियूं, असां ॾियारी कमायूं ॾियारी खायूं। असां गैस महिरबानी करे हुकूमत खे चयो वञे त न की असां गैस असांजे इलाइक़े में शहजादकोट में गैस छिकियो वञे, गैस ॾिनो वञे सुठे नमूने सां। जबकि दूसरी जानिब शहरियों का वशनु से बात करते हुए मजीद कहना था कि गैस इंतज़ामिया को चाहिए कि कुछ रोज़ में आने वाले रमज़ानुल मुबारक के बाबरकत महीने का सोच कर शहरियों को एक स्पेशल रिलीफ दें, ताकि शहरी रोज़े बड़े सुकून के साथ रख सकें। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।